जंगशाही मां खे ख़बर ॾींदा हलो मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ तारीख़ी शहर जंगशाही में जंगशाही जे जग मशहूर बालो शाही मिठाई जहिड़े मिठास रखंदड़ मुंहिंजो कलमकार सुप्रीम ऐं सजण अड़बंग ऐं सिंध जे सदाबार सहाफ़ी ऐं कलमकार जनाब रहीम जोखियो साहब सदर प्रेस क्लब जंगशाही जॾहिं आऊं इंसानी हक़नि जी तंज़ीम तोड़े नंगर ठटे लाइ जाखो ॾींदड़ सगारे आवाज़ सैद अल्ताफ़ शाह शिराज़ी औरतुनि जे हक़नि जे ग़रीबनि यतीमनि लावारिस तोड़े दुखी इंसाननि जे ज़ख़्मनि लाइ सदा मरहम रखंदड़ बहादुर औरत अॻुवान साइणे ज़ारा जाखरू तोड़े कानून नफ़्सियात जदीद साइण फ़लसफ़े अर्तिका जी ॼाण तोड़े इनक़लाब जे हामी एडवोकेट फाज़िल आकाश अब्बासी ते मुश्तमिल काफ़िरो जंगशाही प्रेस क्लब पहुतो। सच पुछो त उते वेठल मुंवारी चरियाण ऐं खिलमुख कलमकार जनाब रहीम जोखियो ऐं सदस्य मुतारिक तुराब अली जोखियो जुमन जोखियो लाला मुश्ताक जोखियो मुदसर जोखियो ऐं ॿियनि असांखे जीअं में जायूं ॾेई शानदार इस्तक़बाल कंदे सिंधी अजरकनि जा तोहफ़ा ॾियण सां गॾु वॾी इज़त शान मान में मरतबो ॾींदे ऐं महबूबनि जहिड़ी मेज़बानी कंदे सच पुछो त असांखे मोहबत में मक़रूज़ ऐं कुर्ब जो कैदी बणाए वॾो शान तारीख़ी शहर जंगशाहीअ जा उहे सुलक्षणा सरजान कलम जो भरम रखंदे तारीख़ी शहर जंगशाही जे तारीख़ जा अमीन ऐं अयान साबित थियनि। उन्हीअ सां गॾु असां जंगशाही जे जदीद सहाफ़त में नित नवान तजुर्बा कंदड़ सरकिस ऐं सोना सहाफ़ी ऐं कलमकार जनाब फारूक अहमद शेख पिरी प्यारो मीर मंज़ूर पालारी ऐं मीर सादिक तोड़े मुमताज़ अमीर जोखियो जहिड़ा जानी ऐं जवान संदन पारां मिलियल अनेको मोहबतूं कहिड़ो काफ़िर विसारींदो।